सिंध अंदर तालीम खातो तमाम घणो पोइते पियल आहे। ॿिए तरफ़ जेको आहे त उस्तादनि जूं पघारूं बंदि करे उन्हनि जो माशी इस्तहाल कयो पियो वञे। हिन वक़्तु मौजूदु आहियां रोड़ी प्रेस क्लब में, जिते PTLF रोड़ी पारां जेको आहे त रोड़ी ॿेड़ी चौक खां वठी रोड़ी प्रेस क्लब ताईं उस्तादनि जी पघारूं न मिलण ख़िलाफ़ जेको आहे त इतिजाजी रैली कढी रोड़ी प्रेस क्लब ताईं इतिजाजी धरणो हयो वियो आहे। असांजी जेका अपॉइंटमेंट थी IBA जे थ्रू, उन्हीअ में आख़िरी फेज़ जेको थियो, जिन मां केतिरा ई उस्ताद PST मां JST प्रोमोट थिया हा, या केतिरा ई नवां PST अपॉइंट थिया या JST अपॉइंट थिया, उन्हनि खे पूरो साल थियण वारो आहे त अञा ताईं उन्हनि जूं पघारूं जारी नथियूं कयूं वञनि। ऐं अहिड़े महांगाई जे दौर में जिते पेट्रोल 400 रुपया खे बि क्रॉस करे वियो आहे, उते उस्ताद रोज़ानू ड्यूटियूं करनि था, जिन खे तव्हां पाण हिकिड़ो अंदाज़ो लॻायो त रोज़ानू 4 खां 500 रुपया 1000 ताईं बि उस्ताद जो ख़र्च थी थो वञे। एहतजाज आहे इहो हिन जे लाइ त उस्ताद जेके आहिनि असांजा 2025 जे जून खां वठी जेके आहिनि IBA टेस्ट ॾेई पास थिया आहिनि, उन्हनि खे पघारूं अॼु ताईं न आहिनि मिलियूं। ॾाढा वीचारा परेशान आहिनि। पोइ इन परेशानी में आहिनि त पघारूं जेके महांगाई जे दौर में तेल इलाही महांगो आहे, इलाही परे उन्हनि जो भर्तियूं आहिनि, उन्हनि जूं ड्यूटियूं आहिनि। पोइ उनजे करे वीचारा परेशान आहिनि। असां चऊं था एहतजाज इहो इनजे करे था कयूं त जल्दी में जल्द उन्हनि जूं पघारूं ॾिनियूं वञनि त जीअं उहो पंहिंजा सुठे नमूने ज़िंदगी गुज़ारे सघनि। उस्तादनि जा जेके औलाद आहे उन्हनि जी पढ़ाई जो मसइलो आहे, उहो कीअं रिज़ल्ट ॾेई सघंदा। तक़रीबन असांखे साल थियण वारो आहे ऐं असांजी पघार रिलीज़ न थियूं आहिनि। असांजा स्कूल इलाही परे परे रखियल आहिनि, तक़रीबन 50-60 किलोमीटर ते। डेली जो असांजो अप डाउन जो ख़र्चो 800 खां 1000 रुपयो लॻी थो वञे। असां एतिरा पैसा काॾों आणियूं। 2025 जून में असांखे अपॉइंटमेंट कयो वियो हुयो। IBA थ्रू टेस्ट में असां पास कईसीं। असांखे जेको हाणे साल थी वियो आहे, असांखे पघार रिलीज़ न आहिनि कयूं वियूं। असां ॾाढा हिन वक़्तु माशी हालत में ॾुखिया थी विया आहियूं। अलाए कीअं असां सर्वाइव कयो आहे, असांखे ख़बर आहे। सर, असां ही जेको एतिराज़ रखियो आहे उस्तादनि जी पघारनि जे हवाले सां रखियो आहे। असांजे उस्तादनि जूं पघारां तक़रीबन 2025 खां वठी जेका अपॉइंटमेंट थी आहे IBA जे थ्रू, उन्हनि खे पघार हिन वक़्त ताईं न मिली आहे। पघार खां सवाइ गुज़ारो करणु तमामु ॾुखियो आहे। हे महांगाई जो दौरु आहे, तव्हां पाण सम्झी सघो था। पेट्रोल 400 रुपया लीटर आहे। कैमरा टीम सां गॾु खान प्रतापी, धरती TV न्यूज़ रोड़ी।